अस्सलाम वालेकुम। कल्याण टीवी सां मां आहियां आज़ाद लाल हुसैन। सबका पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरनि ते। गवर्नर सिंध इमरान इस्माइल मटियारी पहुची पाकिस्तान तहरीक इंसाफ अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण जे पुटनि जी शादी जे वलीमे में शिरकत कई। उन मौक़े ते अपोज़िशन लीडर सिंध असेंबली हलीम आदल शेख, अली जूनेजो, MNA जयप्रकाश उकराणी ऐं ॿिया साणुसि गॾु हुआ। लाड़काने में मुबैना तौर पुलिस हथां खंबे गुम कयल नौजवान नदीम जत जी आज़ादी लाइ संदसि वारसनि तरफ़ां प्रेस क्लब आॾो पाक किताब खणी एहतिजाज कयो। उन मौक़े ते दाईंदे इल्ज़ाम हणंदे हिननि चयो त गुज़िरियल 11 नवंबर ते असांजो नौजवान नदीम जत पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी लाड़काने जी अदालत में हाज़िरी खां पोइ वापसि ॻोठ अची रहियो हो त शहर जे SSP चौक वटि ॿिनि पुलिस मोबाइलनि ऐं कार में सवार तालका थाणे जे SHO, सब इंस्पेक्टर ऐं ॿिया पुलिस एहलकार नदीम जत खे खंबी खणी विया। जंहिं बाद मां तालके थाणे ते वञी SHO खां पुट नदीम बाबति पुछा कई। हिननि असांखे संदसि आज़ादी लाइ 50,000 रिश्वत घुरी, जंहिंखां इनकार ते SHO कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिनियूं। अहिड़ी लिखत में शिकायत DIG लाड़काणो ऑफिस में ॾिनी आहे, पर को बि तदारक न कयो वियो। हिननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त पुट खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। सेवन शरी में एशिया जी वॾे में वॾी ढंढ मंछर ढंढ ते 21 नवंबर मल्हानि जे आलमी ॾियारे ते मंछर बचायो इताद ऐं ॿियनि तंज़ीमनि पारां हिकु पुरवकार तक़रीब कोठाई वई। उन मौक़े ते मंछर ढंढ समेत 8 यूसियन बुबक, जफराबाद, शाह आसम, झांगारा, बाजारा, टंडो रहीम जे मल्हानि वॾे तइदाद में शिरकत कई। मोहाणियुनि जे आलमी ॾियारे ते मंछर बचायो इताद जे चेयरमैन मौला बख्श मल्हा, मदनी मल्हा, सूमर मल्हा, याकूब मल्हा ऐं ॿियनि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मंछर ढंढ तबाही जे वर चढ़ी वई आहे। अॼोको ॾियारो मंछर जी तबाही ते एहतिजाज तौरु मल्हायूं पिया। वसवारा नोटिस वठी मोहाणियुनि जो थींदड़ मुआशी क़तलाम बंदि कनि। राधन जी निजी स्कूल सनराइज़ पब्लिक स्कूल पारां इल्मु पिरायो सिंध संवारे जे उनवान हेठि शानदार एकता ॾियारो मल्हायो वियो, जंहिंमें ख़ुसूसी महिमान PP ज़िले दादू जे अॻवान ग़ुलाम दस्तगीर गोरड़ हुयो। प्रोग्राम में ॿारनि अजरक, टोपियूं ऐं सक़ाफ़ती कपिड़ा पेरे प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया ऐं स्कूली ॿारनि मुख़्तलिफ़ टेबलोज़ पिणु पेश कया। तक़रीरी मुक़ाबलनि ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्दनि में ट्रॉफियूं ऐं मेडल पिणु विरहाया विया। प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि, शहर जे सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते तक़रीब जे महिमान ख़ासि ग़ुलाम दस्तगीर गोरड़ स्कूल में पोज़ीशन होल्डर ॿारनि में एवार्ड तक़सीम कया। बहितरीन प्रोग्राम मुनक़िद करण ते स्कूल जे प्रिंसिपल रियाज़ हुसैन जाफ़री खे कैश इनाम पिणु ॾिनो। खैरपुर नाथन शाह में सिंध फिशरमैन वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन पारां 21 नवंबर मल्हानि जो आलमी ॾियारो पुरवकार तक़रीब मुनक़िद करे मल्हायो वियो। तक़रीब में PPMPA इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जूनेजो, फिशरीज़ खाते सखर जो डायरेक्टर सराज अहमद सोलंगी, असिस्टेंट डायरेक्टर दादू मोहम्मद असलम पंवर, PP अॻवान एजाज़ चांडियो ऐं ॿियनि बिरादरी जे माण्हुनि भरपूर शिरकत कई। PPMPA अब्दुल अज़ीज़ जूनेजो ख़िताब कंदे चयो त मल्हा सिंधिया वारिस आहिनि। सिंध जी तारीख़ में मल्हानि जो वॾो किरदारु आहे। मोरडो मीर बहर, माई कलाची, पहलवान रुस्तम, शेर मीर बहर, मौलवी अहमद महिला जहिड़ियूं तारीख़ी शख़्सियतूं पिणु आहिनि। PP हमेशह मल्हानि खे संदनि हक़नि ॾियण लाइ कोशान रही आहे। सिंध फिशरमैन वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन मरकज़ी सदर मुमताज़ मल्हा तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त 21 नवंबर मल्हानि जो आलमी ॾियारो आहे, जंहिंखे मल्हाए ख़ुशी जो इज़हार कयूं था। ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.delhikalyan.com ऐं Facebook पेज ऐं YouTube चैनल डेली कल्याण।